खैरपुर नाथन शाह मां कुर्बान बुघे जी रिपोर्ट मूजिब खैरपुर नाथन शाह भरिसां क़दीमी ॻोठ गुलज़ार थिबो 2010 वारी ॿोॾि खां पोइ तबाह ऐं ज़बून हाली जो शिकार आहे। चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि ही ॻोठ अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हिन जदीद दौर में भी जदीद सहूलतनि, तालीम, सेहत, सफ़ाई ऐं तरक़ियाती रथाउनि खां महरूम ॻोठ गुलज़ार थिबो जा सवें स्कूली शागिर्द इमारत जी ज़बून हाली सबबि ख़ैमनि में वेही तालीम पढ़ाए रहिया आहिनि। मुस्लिम लीग जी मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी अॻूणी MPA सोरठ थिबो ॿुधायो त हिन ॻोठ जा रोड रस्ता तबाह ऐं बर्बाद थी चुका आहिनि। हिन ॻोठ में को बि बेसिक हेल्थ यूनिट न आहे, जंहिं सबबि हिन ॻोठ ऐं आसपास जे ॻोठनि जा हज़ारे माण्हू सख़्त मुश्किलातुनि मां गुज़री रहिया आहिनि। ॻोठ गुलज़ार थिबे जे रवासिन मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त वक़्त जे हाकिमनि 2010 खां वठी हिन ॻोठ खे हथ सां बुनियादी सहूलतुनि खां महरूम कयो आहे, जंहिं में न सफ़ाई, न सिहत, न वरी अॼु ताईं स्कूल जी पुराणी इमारत खे ड्राए नई इमारत ठाहे ॾिनी वई आहे। ॻोठाणनि मूजिबि ही ॻोठ तारीख़ी हैसियत रखे थो, जंहिंखे इंतकामी सियासत जे वर चाढ़े कंहिं बि मसइले ते तवजह ॾेई हल नाहे कयो वियो, जेका इंसानी नाते सां हिकु सितम ज़रीफ़ी आहे। हिननि चयो त वक़्त जी ज़रूरत आहे त ॻोठ गुलज़ार थिबो में बुनियादी सहूलियत ॾेई हितां जे रहवासी सां इंसाफ़ कयो वञे। अॻूणे MPA मुस्लिम लीग नून जे मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी सोरठ थिबो चयो त मूंखे MPA वारे दौर में PP वारा बजट कोन ॾींदा हुया। हिकु दफ़ो मूंखे 2 करोड़ जी बजट मिली हुई, जंहिं मां मूं ॻोठ में कम्यूनिटी सेंटर ठारायो हो, जंहिं में नियाणियुनि खे हुनरी स्कूल क़ाइमु करण जे लाइ कोशिश करे रही आहियां ऐं कुझु पैसा मेहड़ में रोड नालियुनि लाइ ॾिना विया हुया। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त खैरपुर नाथन शाह जी अवाम लाइ हिकु मिसाली ख़ैराती अस्पताल क़ाइमु करे सघां।